अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह से इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला फरमाए तो पाका वाज़ात रब्बे करीम जी जैसेर करायो पंजे खास मुकर्रब बाने यानी हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रात जे थोड़े से में मस्जिद हराम खा मस्जिद अक्सा ताईं। अजीज भाव, अल्लाह ताला जॾहिं सैर जो जिक्र फरमायो त आयत जी इब्तिदा है, सूरत जी इब्तिदा है सुब्हानल्लज़ी पाक ज़ात आहे मां रब्बे करीम जी। अज़ीज़ भा, हक़ त ईअं हुयो त सैर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुयो ऐं उन जो ज़िक्र बि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले सां थियणु खपे। हा न अल्लाह साईं पंहिंजी पाकाई बयान कंदे महबूब जे ज़िक्र जो महबूब जे सैर जो ज़िक्र फरमायो। कुरान जा मुफ़स्सिर लिखनि था इन में हिकमत इहा आहे अल्लाह पाक खे ख़बर हुई आलिमुल ग़ैब दुनिया वारा एतराज कंदा त इंसान हिन जिस्म सां हिन खिलामा जंहिंमें कुर्रे नारा कुर्रे बरदा कुर्रे ज़महरीरा जितां इंसान गुज़री नथो सघे उनखे क्रॉस करे वरी आसमान ॿियो टियों 500 वरहनि जो पंध अॻियां 5000 नूर जा हिजाब हर पर्दे में 500 वरहनि जो पंध अर्शे मुअल्ला वरी लामका नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम एतरी जल्दी में सैर करे कीअं मोटी आया जो वुज़ूअ जो पानी वहंदो रहियो बिस्तरो गरम हुयो। अल्लाह ताला आलिमुल ग़ैब आहे उनखे ख़बर हुई त अकुल वारा इनखे अकुल जे मीज़ान में तोरींदा ऐं अकुल जी परवाज़ी करे जो हेसि ताईं पहुची सघे इन जे करे खुदा पाक फरमायो
इन सैर जी दावा मिठे मोहम्मद पाण न कई। मां खुदा ऐलान थो कयां त इहो मेराज मूं रब करायो आहे। समझो था मुंहिंजी ॻाल्हि? ऐं खुदा कादिर आहे। खुदा फरमायो मां आजिज़ी खां पाक आहियां, मां कूड़ खां पाक आहियां, मां सर्दी गर्मी खां पाक आहियां, हर शइ खां पाक आहियां। इहा मुंहिंजी कुदरत आहे। जेकॾहिं केरु महबूब जे मेराज जो इनकारी थी पए त उहो खुदा जे कुदरत जो इनकारी आहे। खुदा इन करे जेके नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्मानी मेराज ते माण्हू एतराज़ कंदा आहिनि, उहे हिन हिक ई लफ़्ज़ सां ख़त्म आहिनि। खुदा पाण करायो आहे, इहो त एतिरी देर में करायई, पर जे अञा बि जल्दी कराया त खुदा इन ते बि क़ादिर हुयो। आओ न, इन करे अल्लाह फरमायो सुभानल्लज़ी असरा, पाक ज़ात आहे मुंहिंजी जंहिं सैर करायो। असरा जो फाइल रब्बे करीम आहे, माना सैर कराइण वारो खुदा आहे। अॻिते ॿुधायांव, सुभान अल्लाह ॾाढिया चो ॿुधायांव। अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम। पाक आवाज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे प्यारे बाने मिठे मोहम्मद करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तेरे माॾे तवजह करियो, इते लफ़्ज़ आहिनि बेअब्दिही। छा दा जमात त घणी आहे, पर इहो अल्हम्दुलिल्लाह नगर कयो अथव न, माशाअल्लाह। अल्लाह फरमायो मां पंहिंजे बाने खे सैर करायो। कंहिंखे? हालांकि अल्लाह ताला ईअं बि फरमाए सघियो पे असरा बिनबीही, न मां पंहिंजे नबीअ खे सैर करायो। चओ असांजो मिठो मोहम्मद नबी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आहे नबीअनि जो नबी आहे। खुदा ईअं न फरमायो असरा बिनबी, भला चवे असरा बिरसूलिही, मां पंहिंजे रसूल खे सैर करायो। खुदा ईअं बि न चयो, भला ईअं फरमाया असरा बिहबीबिही, मां पंहिंजे महबूब खे सैर करायो। अवांजो ईमान आहे त मदीने वारो खुदा जो महबूब आहे न। भला ईअं खुदा चया असरा बिनूरिही, मां पंहिंजे नूर खे सैर करायो। चई सघियो बे अलाह साईं? न चई सघियो बे? अल्लाह ईअं न फरमायो कि असरा बिअब्दिही। छा चयई? असरा बिअब्दिही। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, इन में या हिकमत आहे। अब्दु ॻाल्हाइबो आहे, रूह माल जसद, इंसान जो जिस्म बि रूह जॾहिं गॾु हुजनि इन ते अब्दु ॻाल्हायो वेंदो आहे। खुदा फरमायो मां इन करे थो असरा बिअब्दिही चवां, दुनिया वारनि जो इहो एतिराज़ ख़तम थी वञे त मुस्तफ़ा जो रूहानी मेराज आहे। न न, मुंहिंजे मिठे मोहम्मद जो जिस्मानी मेराज आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चारिया जिंदा। अवील भाई तवजह कजा, ऐं ॿी हिकमत इन में इहा आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मेराज वारी रात अल्लाह साईं जे बारगाह में हाज़िर थिया त खुदा फरमायो महबूब हाणे जहिड़े लक़ब सां तूं चईं उन लक़ब सां मां तो मोहम्मद खे सॾु करियां। तवजह आहे तव्हांजो?
अज महबूबा तुझी ज़बान मुबारक मां जेको लफ़्ज़ मुबारक निकरे चई त नूर सॼा, चई त हबीब सॼा, चई त नबी सॼा, चई त रसूल सॼा, चई त मुहम्मद अरबी करे तोखे सॾु करियां। मदीने वारे फरमायो मौला न न अज मुखे पंहिंजो अब्द करे बानू करे सॾु कर त मां मुहम्मद राज़ी थींदुसि। छो त अब्द में आजिज़ी आहे। चओ छा? अब्द में आजिज़ी आहे ऐं मां मुहम्मद खे वणे थी। मालिक अॼु त मूंखे सॾु कर। क़ुरान में तो मूंखे शाहिद बि सॼियो आहे, मुबशिर ऐं नज़ीर बि सॼियो आहे, नूर बि सॼियो आहे, हबीब ऐं रसूल बि सॼियो आहे। पर मालिक अॼु मूंखे अब्द करे सॾु कर त मां नाज़ कयां त मां पंहिंजे रब जो ख़ासि बानू आहियां। चओ सही ॻाल्हि आहे। ऐसे अल्लाह पाक जल शानहू जंहिं लक़ब सां मदीने वारे खे सॾे या कंहिं ॿिए खे या नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेकॾहिं कंहिं लक़ब सां कंहिंखे सॾे त उहो लक़ब उनखे ॾाढो वणंदो आहे। मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न आई हीअ, इन करे तव्हांखे वरी सम्झायां थो त जंहिं लक़ब सां ख़ुदा मुस्तफ़ा खे सॾे या नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिं लक़ब सां मुंहिंजा अज़ीज़ भाउ कंहिं पंहिंजे ग़ुलाम खे सॾे त उहो लक़ब उनखे ॾाढो वणंदो आहे। सम्झ में आयो ॻाल्हि? इन करे अल्लाह फरमायो अल्लज़ी अस्रा बिअब्दिही। अॻिते हलूं न? अल्लाह ताला फरमायो अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। कुरान वणेव त सुभान अल्लाह जो, न त तव्हांजी मर्ज़ी, न वणेव त पोइ तव्हांजी मर्ज़ी। हेरे गौर कजा। अल्लाह फरमायो असां पंहिंजे ख़ासि मख़सूस ख़ासुल ख़ास बाने हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सैर करायो रात जे थोरे हिस्से में। छा में? तमाम थोरे हिस्से में। लैलन में जेका तनवीन आहे या तकलील जी आहे, थोरे हिस्से में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। अज़ीज़ भाई गौर कजा, मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद हराम में आरामी हुया। हदीस शरीफ में आयो आहे, हेॾे तवजह कयो। 27 जी रात हुई, शबे मेराज हुई। हेॾे गौर कयो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तबलीग करे मोटिया ऐं चादर मुबारक मथा विझी अम्मा उम्मे हानी साइण जे घर में, जेको काबे जे मुताफ में उन वक्त घर हुयो, उन में साईं आरामी थी पिया। कंहिंजे घर में? जेका अली उल मुर्तज़ा साईं जी भेण ऐं मुंहिंजे मिठे मुस्तफ़ा जी सौट आहे सगी। अज़ीज़ भाउ, उम्मे हानी साइण अली मुर्तज़ा जी भेण नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे घर में तबलीग करे मोटी आया ऐं आराम फरमाया। छा फरमायो? चादर मुबारक विधाऊं। चओ छा? पर उहा चादर हदीस शरीफ में आयो आहे, उन सां महबूबन पंहिंजो मथो मुबारक ढकियो, मुंहुं मुबारक ढकियो, हथ मुबारक ढकिया, बदन मुबारक, बतन मुबारक, ताजो हर शे ढकजी वई। बाक़ी महबूब जा कदम मुबारक ॿाहिर रहिया। सुभान अल्लाह न चयो राजा। छा ॿाहिर रहिया? राजा चओ छा?
कदम मुबारक माहू आरामी आहिनि। अल्लाह पाक फरमायो ओ जिब्रील पूरी कायनात जो निजाम बंद कर, सिजो हलण खां बंद, चंड हलण खां बंद, सजी दुनिया जी रफ्तार हवा घुलण बंद, पानी वहण खां बंद, जेका शे जंहिं जाइ ते आवा उते हुजे, आसमान जा मलाइक हुरूं मलाइक गिलमान उन्हनि जूं कतारूं ठाह, पो जन्नत मां बुराक काए मुझे मिठे मोहम्मद खे वठी आ। मां हदीस शरीफ हिकिड़ी हाणे पढ़ी त अहिड़ा मलाइक जंहिंखे लख लख वरे गुज़रियो आहे, घणा जेकर क़याम में आहिनि त क़याम में बीठा आहिनि। जे अल्लाह अकबर करे चऊं सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक, तो उन में लख वरे गुज़री विया बीठा आहिनि। तस्बीह जा पढ़ो के सजदे में विया त सजदे में सुभान रब्बियल आला पढ़ंदे उनखे लख वरे गुज़री वियो। के रुकू में, के क़याम में, के क़िरात में यको मसरूफ हुया, पर खुदा फरमायो जिब्रील अज उन्हनि मलाइकनि खे बि चयो मुझे इबादत खे छॾे मुझे मिठे मोहम्मद जो इस्तक़बाल कनि। छा सा अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह सा हथ बदला हुजनि उन्हनि जा, सलातो सलाम पढ़ंदा रहनि, मुंहिंजो महबूब तशरीफ़ फरमा थे मां उनजी ज़ियारत बि कंदा रहनि। वॾी ॻाल्हि आहे न। जिब्रील आयो बाक़ायदा सां, मलाइक वठी हज़ारे लखे, इसराफील इज़राइल मीकाइल भी गॾु हुया, नूरानी झंडा उन्हनि जे हथ में हुया, हर झंडे पे या रसूल अल्लाह लिखियल हुयो। हिकिड़ो वाक़ियो अव्हांखे ॿुधायां थो, पर ईअं अव्हांखे न ॿुधाईंदुसि, तव्हां ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। बाबा पाकिस्तान अञा न ठहियो हुयो, अंग्रेज जी हुकूमत हुई, अव्हांखे ख़बर हूंदी न, जेके वॾा वॾा उनखे ख़बर हूंदी, पढ़ियल लिखियल माण्हुनि खे बि ख़बर आहे। उन वक़्त में हिकिड़े काफ़र रसूलुल्लाह जे शान में बेअदबी कई। छा कई? थोरो ॾाढा ॻाल्हायो। हाणे बि ॾिसो त काफ़र छिता थी पिया आहिनि न, यहूदी ईसाई नसारा सभु गॾिजी मुसलमाननि जे ख़िलाफ़ मुसलमाननि जे मथां हमला पिया कनि, बेगुनाह मुसलमाननि खे मारनि पिया। अल्लाह पाक उन्हनि खे बर्बाद करे ऐं इस्लाम जो बोल बाला करे। चओ आमीन। अज़ीज़ भाउ, पोइ उन काफ़र महबूबनि जी गुस्ताखी कई, किताब में 2 अखर लिखियई, मुसलमाननि उन ते केस दाख़िल कयो। छा दाख़िल कयो? थोरो ॾाढा। हिकिड़ो मुसलमान ओ सरहद खां निकितो, किथां? ॾाढा ॾाढा। पहिरें प्यादो आयो, मुसलमान खां पुछियई इहो काफ़िर किथे आ जंहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में बेअदबी कई आहे, मूंखे ॾेखारियो। उन्हनि चयसि हाणे हथियारनि सां, बॉडी गार्ड सां, हाणे पहरे में पुलिस जे में ॿाहिरि निकिरंदो आहे, तोखे न मिलंदो। बाक़ी उनजी फलाणी तारीख़ ते कोर्ट में हाज़िरी आहे, उते तूं उनखे ॾिसी सघंदे। अज़ीज़ भाउ, इंतज़ार कयईं। उहो ॾींहुं आयो, वो काफ़िर कोर्ट में आयो, पुलिस मौजूद हुई,
सिक्योरिटी जा मानू हुआ, अंदर वकला हुआ, जज हुयो, पूरी कोर्ट भरियल हुई। हे मुसलमान बाहर बीठो आ, ॿिया मुसलमान भी बाहर बीठा आहिनि। हेॾे तवजह कजा, केॾी महिल जुनूनी कैफियत उन ते तारी थी, चवण लॻो या रसूल अल्लाह। छा चई? ॾाढा च या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। ईअं चई कोर्ट में अंदर काहे पियो, छुरो सो हणी उनखे पेट में आंड्रा बाहर कढी विधाईंसि, जहन्नम में पहुची वियो। मोमिन में हिकिड़ो रोब आहे, छा आहे? दबदबो आहे। सब भॼी विया, जज चैम्बर में वकला भॼी विया, सिक्योरिटी वारा भॼी विया, केर भी कोन हुजे, मुसलमान बीठो आ। कन में चएसि मिया तूं भी भॼ, कोन पुॼंदे, हाणे तो वारो कमु थियो। चवण लॻो न, मां भॼण कोन आयो आहियां, मां सिर मिठे मोहम्मद तां कुर्बान करण आयो आहियां। अभी कुर्बानी ॾींदो न? चओ ॾींदो न? हुजूर तां बचा ॿार घोर कंदो न? बीठो रहियो, पुलिस हुनखे ॿधो। हेॾे वारे तवजह कजो, जेल में विधाऊंसि, कोर्ट में हुनजे मथां केस हलियो। अदा जज अल्लामा इक़बाल खे चयो, इक़बाल साहब तूं इन मुसलमान खे समझाए, थोड़ी बयान में फेर फार करे, त मां घरां निकितो होसि त हिन जे मारण जो मूंखे इरादो न हुयो। हिते आयुसि, मां ॻाल्हियूं ॿुधियूं, मूंखे गैरत आई, मुंहिंजे महबूब दिलबर नबीअ खे हिन ॻाल्हायो हुयो, इन करे मां हिन कुते खे मारे विधो, घरां तयार थी न आयो होसि। डॉक्टर साहब हुनखे चयो, भला तोखे कहिड़ी हिन सां हमदर्दी आहे? जज तूं पाण मुस्लमान कोन आहीं, काफ़र आहीं, हिन माण्हू सां तोखे कहिड़ी जेको आहे सो हमदर्दी आहे? तवजह सां ॿुधजा। चवण लॻो, ही मुसलमान जॾहिं कोर्ट में ईंदो आहे, हिन जे मुंहं मुबारक में नूर जी तजल्ली आहे, मूंखे नज़र ईंदी आहे, मां सम्झां थो हिन में इहो नूर मिठे मोहम्मद जो आहे। नारे पीर, तुझो पीर मुझो पीर। दस्तगीर जा मुरीद कोन आयो? चओ दस्तगीर दस्तगीर। हेरे गौर कजा, चेहरे में नूरानी तजल्ली आहे। हे जॾहिं अंदर ईंदो आहे त मुंहिंजी दिलि दह दह करणु शुरू कंदी आहे, वार कंडार बहन, मां हिन जी ज़ियारत कंदे महसूस कंदो आहियां कुझु, मुंहिंजी दिलि चवंदी आहे त जेकर मां बि चवां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन करे चवां थो त हिन मुस्लमान खे चओ थोरी फेर फार करे। मगर ही मुसलमान चए थो त न, मां घरां ई इन लाइ निकितो होसि त हिन कुते खे जहन्नम में पुॼायां। ॾाढा चओ सुभाणे अल्लाह। अज़ीज़ भाउ, जेका ॿुधाइण वारी ॻाल्हि आहे, तवजह कया तो आहे, तोखे ॿुधायां, ॿुधंदे न? तव्हांजो कोर्ट उनखे फांसी जी सज़ा ॾिनी। छा जी? ॾाढा चओ ऑर्डर थी वियो, फांसी घाट में वेही रहियो, काल कोठड़ी में अंदर आ। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, उन वक्त जो बयान आहे, सुप्रीडेंट जेल जो रिसालो मां वटि मौजूद आहे। चवण लॻो, रात जो 2:30 बजे जो आया राउंड लगाइण जेल जो, ऊंदहिया उन ज़माने में एॾी लाइट बत्ती बिजली कान हुई, ऊंदा हथ में बत्ती खणी वियो आहियां राउंड लगाइण। पर जॾहिं हिन मुजाहिद जे कोठड़ीअ वटि पहुतुसि, एॾो त नूर नज़र आयो जो कील चुरे पई, तव्हां बि ॾिसण में पई अचे। पुछो मांस, मोमिन, मुजाहिद, गाज़ी, हे नूर छा जो आहे?
बत्ती काने, बिजली काने, चंड कोने, खिड़की काने, दरी काने, सिज कोने, हे नूर काने आयो। चई ॻाल्हि तोखे समझ में न ईंदी, तॾहिं मूंखे ॿुधा, अलाह जो वास्तो थी मूंखे ॿुधाए त सही। अखियुनि में पाणी वही आयुसि, चई जहरात खां वठी हिन कोठड़ी में आयो आहियां, फांसी वारी में। हर रात मूंखे मिठो मुहम्मद ज़ियारत कराइण ईंदो आहे। तूं मूंखे ॿुधा त महबूब जंहिंखे ज़ियारत कराइण अचे, अखियूं मींहं पयूं असां ई ॾिस न, आओ न, तूं बि उहे अखियूं धार, तूं बि अखियुनि में उहो पावर पैदा कर। बिटाई थो फरमाए, अखियूं से ई धार जंहिंसां पसी पिरीअ खे ॿेॾा कीन निहार घणो सार जो सुपरी। ॿियो फरमाए थो, अॼु पुण खड़ियल सजण पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि, संदी सिक पिरियनि लोक ॾिठे ई न लहे। ॿियो फरमाए, अॼु पुण खड़ियूं सारियो रोन सजण खे, जान बजे जमाल ॾांहुं ताणीन पियूं तकड़ियूं, जेके वहम पिरियां वकुड़ियूं त न अखियुनि उञ न लहे। की मूंखे महबूब ज़ियारत कराइण ईंदो आहे। छा कराइण ईंदो आहे? ॾाढियां चओ, ॾाढियां। हीअ नूरानियत मुस्तफ़ा जी आहे। तवजो आहे, नूरानियत ॾाढियां चओ, नूरानियत मुस्तफ़ा जी आहे। चई भला तुंहिंजो वज़न बि नथो घटिजे। फांसी घाट में जेको माण्हू ईंदो आहे, सड़ी वेंदो आहे, ॻरी वेंदो आहे, चई मां हर राति दिलबर जो दीदार थो करियां, मूंखे उहो ॿियो ॾुख ई कोन्हे। सम्झ में आयो ॻाल्हि या न? हेॾे मारे तवजो कजा। ठीकु आहे अज़ीज़ भाउ, माउ मिलण आयसि, माउ। चओ छा? ॾाढियां माउ आहे न। माउ खे ख़बर पए त मुंहिंजे पुट खे फांसी थी अचे त आंड्रा उथली पवंदसि न। वाह वाह, साईं, हीअ माउ हुई। पुट चए थो, मूंसां मिल न, मूंखे तकलीफ़ थींदी, मां ॾिसंदुसि तोखे, तूं रोजे मतां मुंहिंजे ईमान में तज़लज़ुल पैदा थिए। मां चए थी न, मां वाइदो थी करियां, मां कान रोईंदसि, तोखे हार पाराईंदसि। आई मिलण जे लाइ, मुलाक़ात जे लाइ। अंदर आई आहे मां, आंड्रा उथली पियसि, अखियुनि में पाणी वही आयो। चए थो, मां तो वाइदो कयो हुयो, मां कोन रहंदसि, हाणे रोई थी। चई न लाइ नथी रोआं, तोखे सुभाणे फांसी ईंदी, पर मां रोआं थी, काश तूं मूंखे हिकिड़ो बचिड़ो आहे, हिकिड़ो गुलाब जो गुल आहे, तो जहिड़ा लख पुट हुजनि हा त मुहम्मद जे नाले तां कुर्बान करियां हा। अज़ीज़ भाउ, ये मारूं वॾियूं ख़ुशनसीब आहिनि जन अहिड़ा बच्चा पैदा कया। मुबारक आहे माउ खे, चओ मुबारक आहे न। ए अॼु जेके मुजाहिद पग ॿधी क़ुरान जहिड़े समंदर खे पंहिंजे सीने में समाए क़ुरान जूं डोलियूं ॾींदा, इन्हनि जे बि पीउ माउ खे मुबारक हुजे। आओ न, हाणे त तूं न, हाणे त चवंदो आहे तूं मुनो आहे, वञे थो हुयो, थाल मथे ते अथसि, पिनण थो वञे, टिकियूं वठण थो वञे, क़ुरान जो हाफ़िज़ थो थिए, पर क़यामत जे ॾींहुं तोखे हिननि जो क़दुरु थींदो त हिननि जो शान केॾो वॾो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा जो फरमायो, क़ुरान जो हाफ़िज़ 7 पीढ़ियूं क़यामत जे ॾींहुं बिना हिसाब जे जन्नत। बरकत आहे, क़ुरान वॾी रहमत आहे, क़ुरान समंदर आहे। क़ुरान जी हिकिड़ी आयत तोखे मिली वञे त तुंहिंजो बेड़ो पार थी वञे।
सही ॻाल्हि आहे। बिडाई तो फरमायो सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जाल सवे वहन सीर में माणक मोती लाल जे मासो मिले माल त पूजारा पुर थी वञे। पर अदा तुंहिंजा बच्चा इन करे क़ुर नथा पढ़नि, क़ुर जे दौलत खां महरूम आहिनि जो तुंहिंजे घर में टीवी छा ॾाढा त चओ VCR डिश एंटीना गाना फिल्मूं तुंहिंजो बच्चो क़ुर कीअं पढ़ंदो? क़ुर त हुन जे सीने में ईंदो जंहिंजो पीउ ऐं माउ बि क़ुर जूं लोलियूं ॾींदो रहे। अवीर भाउ असांखे ॿुधाइनि पे यादि अथव न? यादि आहे? महबूब आरामी आहे। चओ छा आहे? मथां चादर मुबारक आहे मुस्तफ़ा करीम खे, सॼो मुस्तफ़ा ढकियल आहे, सिर्फ़ कदम मुबारक ज़ाहिर आहिनि। चओ सुभान अल्लाह। छा ज़ाहिर आहिनि? कदम। जिब्रील आयो, सॾु न कयईं, या रसूल अल्लाह मां हाज़िर थियो आहियां, अस्सलाम वालेकुम अय्युहन नबीयुल करीम न चयईं, आवाज़ न कयईं, दरवाज़ो न खड़कायईं, कि बेअदबी आहे। तवजह कजा। सोचे पियो, खुदा फरमाए जिब्रील तूं आहीं नूर, पर चप तुंहिंजा काफूर जा ठाहिया अथनि, इन जे लाइ त मेराज वारी राति मिठे मुहम्मद खे चुमी ॾी त मुस्तफ़ा जागी पए। हेॾे माॾे तवजह कजा, ॿुधण जहिड़ी ॻाल्हि अथई। ॿुधनि चुमीअ जो हुकुम मिलियो, जिब्रील वधियो महबूबनि जे पेशानी ते चुमी ॾिया। महूअ जे गुले गुलज़ार रुख़सार जेके महूअ जा गल हुया जंहिंजो क़ुर में रब कसम खयो आहे, उनखे चुमी ॾिया, ज़ुल्फ़र खे चुमी ॾिया, लबनि ते चुमी ॾिया, मगर आयो त महूअ जो चहिरो ढकियल, हथनि ॾे वधियो त हथ ढकियल, ॿाहुनि ॾे वधियो त ॿाहूं ढकियल, सीने ॾे वधियो त सीनूं ढकियल, वधंदो वियो ॾिठई त पेर मुबारक जेके आहिनि ख़ाली आहिनि। चुमी ॾिया त आवाज़ आयो या जिब्रील कबिल 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 तहत कदमे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ जिब्रील मुझे महूअ जे पेरनि खे चुमी ॾे, पर पुठीअ जे मथां हेठां तां त दुनिया ॾिसे त जिब्रील जो कंधु हेठां मुहम्मद जो कदम मथां आहे। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, हक चारिया, हक चारिया, दम दस्तगीर, दम दस्तगीर। हेड़े तवजह कजा, जिब्रील चुमी ॾे पर पेरनि जे हेठां। पुट हेॾे तवजह कजा, महबूब जो न चेहरो मुबारक खुलियल हुजे हां, जिब्रील पेशानीअ ते चुमी ॾे हां त ओ न मञण वारा चुमण जा इनकारी चवंदा न महबूब खे पेशानीअ ते जिब्रील चुमी, न करे पेशानीअ ते चुमी ॾियणु सुन्नत आहे। सम्झो था न? हाणे अरब में वेंदो महबूब ईद जे ॾींहुं पंहिंजे ग़ुलामनि जे हदीस में आयो आहे त या मथे ते या पेशानी ते चुमी ॾींदा। चवंदा जे कुल्हे ते जिब्रील चुमी ॾे हां त ॾिठा अथव न टीवी में ॾिठा हूंदव, अरब सगोरा घणो करे कुल्हनि ते चुमी ॾींदा आहिनि। वाह, जिब्रील जी सुनत। हथनि खे ख़ुदा फरमायो जिब्रील अज महबूब जे कदम मुबारक जे तिरीअ खे चुमी दे त दुनिया खे ख़बर पए त नबीअनि ऐं वलीअनि जा पेर चुमण जिब्रील जी सुन्नत आहे। आओ कि न?
अवी पी मां जे कदमनि खे चुमी ॾींदा आहियो न, मुर्शिद जा कदम चुमंदा आहियो न। पावर आहे न मुर्शिदनि में, औलियान में पावर आहे न, उनखे चुमी ॾींदा आहियो न, हथ खे या पेर खे चुमी ॾींदा आहियो न। जिब्रील जी सुन्नत आहे। मां हू जाॻिया जिब्रील ॿुधा कीअं आयो आहीं त छा चयईं, यही सिमा था कि पैके रहमत खबर ये लाया कि चलिए हजरत तुम्हारी खातिर कुशाद है जो कलीम पे बंद रास्ते थे। महबूबा हजरत मूसा रोनो पे बेहोश लगो पियो। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी, ॿिया अंबिया कंहिंजे मथां दरवाज़ो ज़ियारत जो न खुलियो। अॼु सॼी खुदाई तुंहिंजी मुंतज़िर आहे। साईं उथिया, ॾंदड़ कयूं, छा कयूं, गुस्ल कयूं, वुज़ू कयूं। जिब्रील वठी आयो आबे ज़मज़म वारे खूह जे भरिसां, महबूबनि खे सुम्हारे नबी साईं जो सीनू खोलियईं। छा खोलियईं? ॾाढा चीरियईं, दिल मुबारक ॿाहिरि कढियईं, उनखे धोताईं, वरी अंदरि उन में रखे, वरी हथ लॻाईं त मिली वियो। ख़ुदा जो कसमा मिठो मुस्तफ़ा चए थो, मुहम्मद जी दिल जुदा थी तॾहिं बि मुस्तफ़ा थो फरमाए मां के बेहोशी न, ईज़ा न, रत न, का शइ मां मुहम्मद उनखे अखियुनि सां ॾिसंदो रहे। दिल जुदा हुजे माण्हू जी, का मशीन न, का मशीनरी न, तारूं न, ऑपरेशन न, तॾहिं छो त असांजो अक़ीदो आहे त मुहम्मद हयातुन नबी आहे, ज़िंदा नबी आहे। चओ आहे साईं तयार थियनि पिया, तयार थी बुराक ते सुवार थिया, बुराक ते हले थो। हलंदे हलंदे साईं दा फरमाइनि, मां मदाइन खां लंघियुसि त हिकिड़ी क़बर मूंखे नज़र आई। छा नजर आई? मररत बेक़ब्र मूसा फैज़ा हुव क़ाइम युसल्ली फी क़ब्रिही। ही मसइलो हिकिड़ो ॿुधायां, जे हेॾे तवजह कंदो ॾाढो तव्हांखे प्यारो लॻंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिला में आहिनि। छा में? ॾाढा चओ आसमान ऐं ज़मीन जे विच ते आहिनि। राति ऊंदाही आहे बिल्कुलु ई। हेॾे गौर कजा, सुवारी बुराक आहे। छा? बुराक वरतल आहे बर्क मां। बर्क माना बिजली। बिजली कहिड़ी? हीअ न। हिन बिजलीअ जे लाइ साइंसदान चवनि था त हिन जी रफ़्तार आहे हिकिड़े सेकंड में 1,86,000 किलोमीटर पंधु कंदी आहे। कोन समझ में आयो? चओ सुभान अल्लाह। घणो सफ़र? 1,86,000। मिंट में न, अध मिंट में न, पौणे मिंट में न, ओ 60वें हिसे सेकंड में, हिकिड़े सेकंड में हे बिजली जेका आहे उहा 1,86,000 किलोमीटर हलंदी आहे। फैसलो कर जेका बिजली अल्लाह मदीने वारे जे लाइ तैयारो बनाए मोकिले, हवाई जहाज बनाए मोकिले, सवारी बनाए मोकिले, उन बिजलीअ जे रफ़्तार जो आलम छा हूंदो? चओ सही ॻाल्हि आया न? बाद आलम में बागे बहारे चली। ये सवारी रसूलुल्लाह जी जॾहिं हली एडी रफ्तार सां, एडी तेज, नबी से फरमायो त मुंहिंजी कब्र ते नज़र पई। छा ते? ॾाढा चओ रुगो कब्र न, कब्र में अंदर जेको माण्हू हुयो उहो बि ॾिठो न। तो सुञातुम त ही मूसा कलीमुल्लाह आहे, नबी आहे, जेरो बीठो आहे निमाज़ पियो पढ़े। माना नबी कब्रुनि में जहिड़ा आहिनि। चओ आहिनि जहिड़ा? वली कब्रुनि में जहिड़ा आहिनि? चओ आहिनि।
नबी वली त वॾी ॻाल्हि आहे। तव्हां हाणे पढ़ियो हूंदो त 3 साल अॻु में सुन्नी तहरीक जो हिकिड़ो फर्द शहीद थियो। छा थियो? ॾाढा चयो छा थियो? बदबख्तनि उनखे मारियो, वहाबिन उनखे मारियो, शहीद थियो। अहिड़े गौर कजा, कबर मुबारक में उनखे दफ़न कयऊं। 3 साल उनखे कबर में गुज़रिया, कबर उनजी वेही वई। अख़बारुनि में उहा पढ़ियो हूंदो, ॾिठो हूंदो, उनजी तस्वीर ॾिठी हूंदी। 3 सालनि खां बाद उनजी कबर खोली वई, उनजो कफन मेरो न थियो हुयो, उनजो कफन सलामत हुयो, उनजे सुहारी में पानी मौजूद हुयो, उनजे जिस्म ते हथ रखो तो उनजो रत हली रहियो हुयो। अजीज भाई, हिकिड़े गुलाम खे एॾी ताक़त आहे, बरकत आहे, कबर में उनजो कफन जिस्म नथो मटिजी सघे। ॿुधाए त नबी कबरुनि में जहिड़ा आहिनि या न? जे नबी कबरुनि में ज़िंदा आहिनि त रसूलुल्लाह कबर में ज़िंदा आहे या न? साईं दा फरमाए त कबर मुबारक में मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो बीठो हुयो, नमाज़ पे पढ़ियाईं। हेॾे तवजह कजा। पोइ साईं दा फरमाइनि त नमाज़ में बीठे हुन वरी मूंखे कबर मां ॾिठो। सुभान अल्लाह न चई। हो कबर में, मां कबर खां ॿाहिरि खिला में 1000 मील कबर खां परे मां ॾिठो त कबर में अंदरि मोल साहब मौजूद आहिनि। युसल्ली फी कबरी, युसल्ली अला कबरी, न कबर जे मथां न, कबर में अंदरि नमाज़ पियो पढ़े। साईं फरमाया त मां अंदरि ॾिठो, हुन वरी अंदरां कबर मां खिला में मूंखे ॾिठो। जीअं मूंखे ॾिठाई त नमाज़ में छा चयईं? अस्सलामु अलैका या अव्वल, अस्सलामु अलैका या आखिर, अस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। माना असीं उम्मती त नबी साईं ते कबर में नमाज में सलाम पढ़ंदा आहियूं। तई पढ़ंदा आहियो? न, कोन पढ़ंदा आहियो। पढ़ंदा आहियो? हे घणा चवंदा त या रसूला चवंदो त निकाह टुटी पवंदो, न टुटंदो तव्हांजो। अदा असांजी त नमाज़ बारगाह एज़दी में क़बूल ई तॾहिं थींदी आहे जॾहिं तव्हां अतहयात में चवंदा आहियो त अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकात। तू त पढ़ंदो आ पर नबी बीठो आ अतहयात में न, कायदे में न, बीठे बीठे रसूलुल्लाह के ॾिसे थो। नमाज रब जी आ, मगर सलाम मुस्तफा ते थो पढ़े। थोरो मूसा खे ख़बर हुई न उहो खे ॾिसे ऐं सलाम न पढ़े, हुनजी नमाज ई क़बूल न आहे। चओ सही ॻाल्हि आहे या न? सलाम पढ़ियाई, मूंखे ॾिठाई, पर मां जॾहिं बैतुल मुक़द्दस में वञी लथुसि, सवारी ॿधियमि, ख़ुदा जो कसम आहे, रसूलुल्लाह फरमाइनि था बुराक तां लथुसि, जिब्रील बुराक खे वठी ॿधो, मां अंदरि दाख़िल थियो आहियां त मूसा अॻे ई उते बीठो हुयो। सुभान अल्लाह न चयो, अॻे ई बीठो आहे। साईं तो फरमाया त 1,24,000 नबियनि खे नमाज़ पढ़ाए, मां 6 आसमान ते त मूसा उते अॻे ई बीठो हुयो। पुट मां तव्हां खां पुछां थो त हज़रत मूसा जी सवारी तिखी या मिठे मोहम्मद जी? मुस्तफा जी सवारी ते भला तव्हां ॿुधायो त हज़रत मूसा नमाज़ तकड़ में पूरी करे टकर सकरणी वठी भॻो त पहुचां बैतुल मुक़द्दस, ईअं कयो हूंदाई? भला हज़रत मूसा नमाज भञी वठी भॻो त पहुचां उते? न। इहा हदीस ॿुधाए थी त हिकिड़ो नबी या वली जेकॾहिं चाहे त हिक लम्हे में आनन फानन 1000 जायुनि ते जिस्म हिकिड़ो ई हुजे, अल्लाह जो नबी ऐं वली पहुची सघे थो। कहिड़ी
इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मअवा। हुजूर फरमायो बेरा हिकु पन्नो न जो हाथीअ जे कन जेॾो आहे। हर माण्हूअ जो पे बाक़ाइदे सां लिखियल आहे हिन जा ॾिहाड़ा एतिरा, रिज़्क हेतिरो, हेतिरो हिन जे लाइ, हर शइ हुन में बाक़ाइदा सां लिखियल आहे। मुंहिंजो मुस्तफा थो फरमाए त सॼी सिदरतुल मुंतहा जेका 500 वरियनि जो पंधु हुई, घोड़ो डुकाइजे न पहुची सघे, उहा सॼी सिदरतुल मुंतहा मलाइकनि सां भरियल हुई। छा सां? सिदरत मा यग़शा, एतिरा मलाइका आया जो नबी से फरमाइनि था त अल्लाह क़ुरान में फरमायो आहे त मा यालम जुनूद रब्बिक इल्ला हू, उन लश्कर जी कंहिंखे ख़बर ई ख़ुदा खां सवाइ कोन्हे। इहो सभु मलाइक मुहम्मद करीम जे ज़ियारत जे लाइ आहे। हाणे हेरे गौर कजा, इहो सिदरतुल मुंतहा बॉर्डर आहे। पुट छा न सम्झ में कोन आयो। पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जो बॉर्डर आहे, अफगानिस्तान ऐं पाकिस्तान जो बॉर्डर आहे। जितां हिंदुस्तान ॾे हितां पाकिस्तान वारो न टपे, परियां हिंदुस्तान वारो पाकिस्तान। सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि या न? हे सिदरतुल मुंतहा हे बॉर्डर आहे। बस मलाइक हुया उते, मलाइकनि जो सरदार हज़रत जिब्रील, मथे केरु न वञी सघे। नबी से फरमाया त जिब्रील यको गॾु हुयो, पर जॾहिं सिदरतुल मुंतहा ते पहुतो चईं हाणे मूंखे माफ़ी ॾिजा, मां अॻिते न हलंदुसि। हेड़े गौर कजा थोरो उते, मारे तवजह कजा। अबा जिब्रील नूर आहे न, चओ नूर आहे न, पर साईं खे अर्ज़ थो करे लौ दनौ तो अन मिलतन ला तरक्त, महबूबा जे ॾोॾड़े जेतिरो क़दुरु ओॾामा, वार जेतिरो क़दम तां मथे ओॾामा, त अल्लाह जे नूर जी तजल्ली मूंखे साड़े छॾींदी। चओ सुभान अल्लाह। नूर जी तजल्ली मूंखे साड़े छॾींदी। मां फरमाया जिब्रील ईअं न कर, गरजी आयो आहे, साथी आहे, साथ न तोड़। या रसूल अल्लाह, मां जी हद आहे, मुंहिंजो बॉर्डर आहे, मां अॻिते न वञी सघंदुसि। साईं फरमायो त न गरजी हल। साईं न मां न हलंदुसि, महिरबानी कर मूंखे माफ़ी ॾे। साईं फरमायो त भला तुंहिंजी मर्ज़ी। भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा जिब्रील, मां अॻिते वञा थो, जे रब्बुल आलमीन खां का दरख़्वास्त मंज़ूर कराइणी हुजई त मां मुहम्मद खे ॿुधा तो मुंहिंजे ॾाॾे खलील ते थोरो कयो हुयो। जॾहिं इब्राहिम खलील वञे पियो बाहि में, काफ़र उछलाइनि पिया, तो चयो खलील मां जिब्रील आयो आहियां, मुंहिंजे मदद जी ज़रूरत हुजे त मां तुंहिंजे लाइ हीअं बि कयां, हीअं बि कयां। तो चयो न, तो पेशकश कई। हज़रत खलील फरमायो त न, मां ॼाणा त मुंहिंजो ख़ुदा ॼाणे। ओ ॾाॾे वारो थोरो तुंहिंजो लाहियूं था, तुंहिंजो को कमु हुजे त ॿुधा त रब जे दरबार मां मुहम्मद कराए अचां। सम्झो था? चईसीं हा हिकिड़ो कमु आहे, तवजह आहे। कहिड़ो? या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अना बसुत जनाही अला सिरात ले उम्मतिक हत्ता यजूजू अलैहि। मां उहा हिकिड़ी दरख़्वास्त मुंहिंजी खयो वञ, अल्लाह खां मंज़ूर कराए अचिजा, क़यामत जे ॾींहुं पुलसरात रखी वेंदी। पुट छा ॾाढिया जो छा 80,000 वरिय जो पंधु, घणो? वार खां सनी, तलवार खां तिखी। वइन मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतम मक़दिया। हर कोन तां लंघंदो बि। पोइ मदीने वारा अल्लाह खां मंज़ूरी वठी अचिजा
त मुंहिंजा पर 360 मुंहिंजूं खंभड़ाटियूं आहिनि। हिकिड़ी खंभड़ाटी मां खोलियां त मशरक़ खां मग़रिब ताईं पहुची वञे। इहे पर मां पुलसरात ते विछायां त तुंहिंजी उम्मत मुंहिंजे परनि खे लताड़े जन्नत में पहुची वञे। पुट सम्झ में ॻाल्हि कान आयो। उम्मती तूं क़दर ॾिस, शान ॾिस। हाओ कि न? महबूबा तुंहिंजी उम्मत गुज़री वञे, मां पर विछायां। अल्लाह अकबर। साईं फरमाया तुंहिंजी दरख़्वास्त मां मंज़ूर कराए ईंदुसि। तवजो आहे? हाणे जिब्रील हेठि रहियो, मुस्तफ़ा मथे। पोइ हे वरी चवंदा आहिनि जेके नबी साईं खे चवंदा आहिनि त नूर कोन्हे, बशर आहे। बशर अबा ॾिठो नूर रहिजी वियो, बशर मथे हलियो वियो। माना बशर नूर खां भलो आहे। को न सम्झ में ॻाल्हि कान आयो। सुभान अल्लाह चओ ॿुधायो। जिब्रील नूर आहे न? चओ नूर आहे। नूर जी जिते मलकी नूर जी इंतहा थी, उतां ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सेर जी इब्तिदा थी। पुट जे ईअं चवंदासीं त बशर भलो हुयो, नूर हेठि रहिजी वियो, इन करे बशर नूर खां भलो आहे। त ॿुधायो त ख़ुदा नूर आहे या माज़ल्ला बशर? ख़ुदा छा आहे? तव्हां चओ ख़ुदा छा आहे? नूर। पोइ इन नूर खां तूं बशर खे भलो चवंदे की न चवंदे? मुंहिंजा अज़ीज़ भाउ, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मथे हलण शुरू थिया। रफ़ रफ़ जी सवारी हुई ऐं चङो थियो जो जिब्रील न गॾिजी वियो, न त हे चवनि हा त नबी साईं खे अॻिते ख़बर कान हुई, जिब्रील वठी वियो हुउसि। बा कोन सम्झ में आयो ॻाल्हि? नबी साईं अकेलो आहे, वियो आहे। हज़ारे नूर जा पर्दा, 70,000 नूर जा पर्दा। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, उहे 70,000 पर्दा साईं तय कया। 500 वरहनि जो पंधु अर्शे मौला खे लताड़े। पोइ लामका जिते माना का शइ आहे ई कान, ये आहे न आहे, इहा शइ ख़तम थी वई। मूं फरमायो जॾहिं अहिड़ी जाइ ते पहुतुसि त मूंखे अकेलाई महसूस थी। छा महसूस थी? थोरो ॾाढियां, अञा ॾाढियां चयो। उन वक़्तु मां हिकिड़ो आवाज़ ॿुधो, या मुहम्मद फ़इन्न रब्बक युसल्ली। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत। मथे मथे साईं मथे। नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। हजरत क़िबला सैयद पीर आशिक अली शाह जीलानी, हजरत क़िबला सैयद पीर आशिक अली शाह जीलानी। अली भाउ वेही रहो। हाणे साईं फरमायो मां हिकिड़ो आवाज़ ॿुधो। छा ॿुधो? कहिड़ो? मूंखे अकेलाई महसूस थी। आवाज़ इहो हुयो त महबूब थोरी देरि तरस, तुंहिंजो रब निमाज़ थो पढ़े। छा? पुट युसली सलात जो लफ़्ज़ निमाज़ लाइ बि ईंदो आहे, सलात जो लफ़्ज़ दुआ जे लाइ बि ईंदो आहे, सलात जो लफ़्ज़ रहमत जे लाइ बि ईंदो आहे। हेॾे तवजह कयो, सलात जो लफ़्ज़ सलात जे लाइ बि ईंदो आहे। महबूबा थोरी देरि तरस, तुंहिंजो रब निमाज़ थो पढ़े। मां फरमायो त मूंखे ॿिनि शयुनि जी हैरत थी। हिकिड़ो त रब निमाज़ खां पाक आहे, ॿी इहा हैरत थी, हेॾे तवजह कजा त आवाज़ अबू बकर सिद्दीक़ जो हुयो। कंहिंजो हुयो? पोइ आवाज़ आयो, उदन या अहमद, उदन या मुहम्मद, उदन या खैरल बरिया। महबूबा मांखे वेझो थी, महबूबा मांखे वेझो थी।
मिठा मुस्तफ़ा मांखे वेझो थी, मांखे करीब थी। कुरान भी तो चवे सुन्नदना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना फौहा इला अब्दिही मा औहा। सुम्मदनल जबार फतदल्ला बुखारी शरीफ वारो चवे थो, तर्जुमो थो करे अल्लाह फरमायो वेझो थी, मां उनखे सॾे बि पियो त वेझो थी, ऐं ख़ुदा पाण मोहम्मद खे वेझो पियो थी। हिकिड़ो मुला कावड़जी पियो अल्लाह वरी नबी साईं खे, नबी साईं अल्लाह ॾेनि। मां चयोमांसि चरिया नबी साईं त फरमाए थो त अल्लाह मुंहिंजे मांखे फरमायो आहे त महबूब तुंहिंजो उम्मती मां रब खे गिरांठ वेझो थींदो आहे त मां ख़ुदा हुनखे हथ वेझो थींदो आहियां। हिकिड़ो उम्मती गिरांठ वधे त ख़ुदा हुन ॾे हथ वधे त काइनात जो महबूब त आहे पर ख़ुदा जो बि महबूब आहे। एतिरी वेझड़ाई थी जो कुरान चवे थो त कमान खे वराइबो आहे, ॿिन्ही चोटिन जे विच में जेतिरी जाइ आहे इहा बि घणी आहे, इन खां बि ख़ुदा मोहम्मद खे वेझो। ॿी रिवायत आहे अबरू भिरू कमान वांगुरु आहिनि। अज़ीज़ भाउ, इन्हनि ॿिन्ही जे विच में जेतिरी जुदाई आहे इहा बि घणी आहे, इन खां बि ख़ुदा मोहम्मद खे वेझो आहे। तवजा कजा, साईं फरमाईंदा पोइ हिकिड़ो कतरो मुंहिंजे वात में अल्लाह साईं मोकिलियो, उन में एॾो पावर हो जो पूरी आसमान रूह ज़मीन काइनात क़यामत हर शइ जो इल्मु मां मोहम्मद खे मिली वियो। पोइ मां वेझो थींदो रहियुसि। अल्लाह पाक खे अर्ज़ कयो मौला हिते अबू बकर सिद्दीक़ किथां आयो, आवाज़ हुनजो। ख़ुदा फरमायो महबूबा मूंखे ख़बर हुई तोखे हिते अकेलाई महसूस थींदी, तुंहिंजो प्यार सिद्दीक़ अकबर सां आहे, इन जे करे मां ख़ुदा हिते अबू बकर जो आवाज़ पैदा कयो। मौला तूं निमाज़ बि पढ़ंदो आहीं? ख़ुदा फरमायो त न मुंहिंजी निमाज़ आहे त मां तो मिठे मोहम्मद ते दुरूद ऐं सलाम ऐं रहमत मोकिलींदो आहियां। ख़ुदा फरमायो महबूब अॼु मां इन लाइ तोखे घुरायो त तूं मूंखे ॾिस मां तोखे ॾिसां। छो? हक़ ने फरमाया जलवा मेरा देख ले, मैं तुझे देख लूं तू मुझे देख ले। तवज्जो कजा, हक़ ने फरमाया जलवा मेरा देख ले, मैं तुझे देख लूं तू मुझे देख ले, जो तुझे देख ले वो मुझे देख ले, देखने का मजा आज की रात है। महबूबा तू मूंखे ॾिस मां तोखे ॾिसां, छाजे लाइ त मां अॼु ऐलान थो करियां त अॼु खां पोइ जंहिं मोहम्मद खे ॾिठो न ख़ुदा खे ॾिठो। सम्झो था? हाणे साईं जन अची विया आहिनि, मां अव्हांजो काफ़ी टाइम वठी चुको आहियां। अॻिते अव्हांखे साईं इंशा अल्लाह ताला ॿुधाईंदो। रब करीम मुंहिंजी ऐं अव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। चओ आमीन, ॾाढा चओ आमीन। अल्लाह पाक हिन इदारे खे आबाद फरमाए, हाफ़िज़ साहब हाफ़िज़ मोहम्मद दाऊद खे आबाद फरमाए। अल्लाह हुनजे क़ुरान करीम जे पढ़ाइण वारे फैज़ खे जारी सारी फरमाए। अल्लाह असांखे तौफ़ीक़ ॾिए त असां पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायूं, हाफ़िज़ बनायूं, आलिम बनायूं। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।